कल मूं एक बस में ॾाढो ही इंस्पिरेशनल सॉन्ग ॿुधो। ख़बर आहे सॉन्ग कहिड़ो हो? सॉन्ग ही हो त हम किस गली जा रहे हैं, हम किस गली जा रहे हैं, अपना कोई ठिकाना नहीं। तो दोस्तों यकीन कयो, माना असांखे असांजी मंज़िल जे ठिकाने जी ख़बर ई कोन्हे। ज़िंदगी आहे बस गुज़रे पई, असां केॾांहुं पिया वञूं का ख़बर कोन्हे। ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दुनिया जा जेके बि सक्सेसफुल माण्हू आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी में हिकु गोल हो, उन्हनि जी ज़िंदगी में हिकु मक़सदु हो। उन्हनि उन ज़िंदगीअ जे मक़सद जे पोयां पंहिंजी ज़िंदगीअ जे मक़सद खे अचीव करण जे लाइ ॾींहं राति महिनत कई। जेकॾहिं असांजी ज़िंदगी में को मक़सदु नाहे त असांजी ज़िंदगी ऐं जानवरनि जी ज़िंदगी में को फ़र्क़ु कोन्हे। दोस्तों ॾिसो, असां जॾहिं बस में चढ़ंदा आहियूं किथे वञण जे लाइ, मिसाल तौरु तव्हां कराची लाइ वञो था, त ॾिसो तव्हांजी घरनि खां वठी कराची ताईं तव्हांजी हिकिड़ी सिलेक्टेड मंज़िल आहे, यानी तव्हांखे कराची लहिणो आहे। पर हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो को नौजवान आहे, बस में चढ़ी वेही रहे थो। जॾहिं कंडक्टर उन खां किराए जो पुछे थो त भाउ किथे लहंदे, ऐं हू चए त ख़बर कोन्हे। जेको माण्हू बस में वेठो आहे ऐं चए थो मूंखे मंज़िल जी ख़बर ई कोन्हे, त दोस्तों असां जो मिसाल उन साॻी बस जे पैसेंजर वांगुरु आहे, जेके इन बस यानी असांजी ज़िंदगी त गुज़रे पई, पर उन में सिलेक्टेड को मंज़िल को ठिकाणो आहे ई कोन। असां बि उन पैसेंजर वांगुरु आहियूं जिन जो ठिकाणो आहे कोन, ज़िंदगी आहे गुज़रे पई। जस्ट शादीअ जो हिकु ॾींहं जो त्योहार, दोस्तों शादीअ जे हिकु ॾींहं जो त्योहार, उन जे पोयां केतिरी प्लानिंग हूंदी आहे। मिसाल तौरु शादी जा ॾींहं सिलेक्ट थींदा आहिनि त जेको घर जो सरबराह हूंदो आहे, जंहिंजे घर में शादी हूंदी आहे, हू छा कंदो आहे, हू ॾिसंदो आहे त शादी खे बाक़ी 15 ॾींहं आहिनि, त हू 15 ॾींहं उन शादी खां पहिरीं प्लानिंग कंदो आहे त शादी जेका मुंहिंजी वेल ऑर्गेनाइज़ थी वञे हली, शादी उन में हिकिड़ी वेल मैनेजमेंट हुजे। त शादी जे हिकिड़े ॾींहं जो त्योहार, उन जे पोयां 15 ॾींहं अॻु में या महीनो अॻु में हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे। जॾहिं वञी उहा शादी वेल ऑर्गेनाइज़ थींदी आहे, जेको घर जो सरबराह आहे हू तय कंदो आहे त मूंखे कपिड़ा वठणा आहिनि, शादी जूं दावतूं ॾियणियूं आहिनि, शादीअ में से फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं ॿाराड़ी जा आहिनि त पोइ काठियूं वठणियूं आहिनि, या ॾिसो शादी जी हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे त मूंखे अॼु हीउ करिणो आहे, सुभाणे हीउ करिणो आहे, सुभाणे हीउ करिणो आहे, त वञी शादी ताईं इहे सभु कमु मां हल करे वठां। त शादीअ जे हिकिड़े ॾींहं जे त्योहार जे पोयां असांजी एॾी सॼी प्लानिंग हूंदी आहे, पर लाइफ, पर ज़िंदगी, उन जे पोयां को प्लानिंग कोन्हे। त प्यारा दोस्तों, स्पेशली मुंहिंजो हीउ वीडियो, मुंहिंजो हीउ लेक्चर शागिर्दनि ॾांहुं हूंदो, त आउं तव्हांखे इहो ई सजेस्ट कंदुसि। हिते वरी मूंखे हिकिड़ी चवणी यादि अचे थी त गुरु करे सो ना कर, गुरु कहे सो कर। टीचर छा पियो करे, टीचर छा कयो, इट्स नॉट योर मैटर, इहो तव्हांजो मैटर कोन्हे। टीचर जेकॾहिं सिगरेट पीए थो त तव्हांखे सिगरेट पीअणो कोन्हे, पर टीचर कॾहिं बि तव्हांखे सिगरेट पीअण जो कोन चवंदो। त प्यारा दोस्तों ऐं प्यारा शागिर्द साथियो, तव्हांजी ज़िंदगी में हिकिड़ो मक़सदु हुजणु खपे, हिकिड़ो ठोस मक़सदु जिन जे फ़लसफ़े ते, जिन ते तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे बसर कयो, जिन खे अचीव करण जे लाइ ॾींहं राति महिनत कयो। ज़िंदगीअ जे गोल खां अॻु में हिकु ॿी शइ हूंदी आहे, उहो हूंदी आहे डे प्लानिंग। त ज़िंदगी में मक़सदु हिकु लाज़मी रखो, पर उन मक़सद खे अचीव करण जे लाइ तव्हां वटि हिकिड़ी प्लानिंग हुजणु खपे। उहो प्लानिंग हूंदी डे प्लानिंग। मिसाल तौरु असांखे पंहिंजे ॾींहं में छा छा करिणो आहे, ॾींहं जे फलाणे कलाक में छा करिणो आहे, हिन कलाक में मूंखे छा करिणो आहे,
ही कलाक जेका मूंखे छाखे ॾियणो आहे, हिन सब्जेक्ट में मां वीक आहियां त ही कलाक जेको स्पेशली जेका रेस्ट वारो आहे, जेको परसुकून हिकिड़ो कलाक आहे, ही कलाक जेका मूंखे फलाणे सब्जेक्ट खे ॾियणो आहे, त अहिड़ी तरीक़े सां तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जे मक़सद में कामयाबु थी सघो।